الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم السلطان والصلاة والسلام على نبينا محمد وآله جيت دوستنا خبراهي أسانجو جيكو برنامج تأملات القرآنية هي أسانجو هسوا هيك سو ستة هسوا شو تا أسان تأملات القرآنية برنامج كيون شو جو الله تعالى أسان کے قرآن میں چیتو تا أفلا يتدبرون القرآن أم على قلوب أقفالها छा हिन क़ुरान खे छो नथा सम्झनि छो नथा हिन जा ख़ज़ाना खोलनि छो नथा हिन जा मौजिज़ा ॾिसनि छो न त हिन जा आयतूं जेके आहिनि हिन कोन में समुंड में पंहिंजे जान में जानवरनि में पखियुनि में ही जेके मौजिज़ा जेके अल्लाह ताला असांजे लाइ मोकिलिया आहिनि ऐं इन में जेको क़ुरान में इल्मु आहे असां उहो सिखूं सो हीअ हिसो असांजो 107 ऐं असांजो हिकिड़ो टुकड़ो आहे आयत जो उन में तअमुल कयूं था अल्लाह ताला चए थो अरदीतुम बिल हयाति दुनिया छा हिन तव्हां दुनिया ते राज़ी थी वियो अरदीतुम बिल हयाति दुनिया इहा ॾिसो आयत सूरत तौबा जी आहे सूरत तौबा जी 38 आयत लॻे थो इंशाअल्लाह उहा सही हूंदी त 38 आयत जेकी अल्लाह ताला उन आयत अॻ में बि शुरूआत जो ऐं विच हिकिड़ो तअमुल कयोसीं पर अॼु जेको इहो हिसो जेको आहे जंहिंमें अल्लाह साईं असांखे चए थो अरदीतुम बिल हयाति दुनिया ॾिसो न असां केॾो न सोच कमज़ोर हूं छो जो अल्लाह ताला खे ख़बर आहे त इंसान जेको ज़ईफ़ आहे त उहो अल्लाह साईं चए थो छा तव्हां हिन दुनिया में ख़ुशि हो तव्हां हिन दुनिया में राज़ी हो अल्लाह खे त ख़बर आहे त हीअ त थोरे टाइम जे लाइ दुनिया थोरे टाइम जे लाइ इंसानु जेको ख़ुशि थो थिए ॾिसो न हींअर तूं मानी अॻियां रखंदई बुख हूंदई त केॾो ख़ुशि थींदे पर मानी खाइण खां पोइ ख़तमु उहा ख़ुशी तुंहिंजी वई हली केतिरो 15 मिंट 20 मिंट अधु कलाक मानी खाधई पोइ तुंहिंजी इहा ख़ुशी वई हली वरी हाणे परेशान थींदे त जेके पेट में अंदरि मोकिलियमि इन खे केॾे कढां इहा ॾिसो दुनिया जी ख़ुशी केॾो बि इंसानु चवंदो मां शादी कयां मां को सीट वठां या मूंखे ड्यूटी मिले या अहिड़ियूं शयुनि जे पोयां हूंदो पर जंहिं महिल मिलंदसि त उनजी ड्यूटी उहा ख़ुशी ख़तमु जेको उन में शौक़ु एतिरो हूंदुसि उहा ख़तमु यानी दुनिया जी ख़ुशी सफ़ा थोरी आहे छाजे लाइ अलाह खे ख़बर आहे इन ई आयत में अॻिते अलाह साईं चए थो अरदीतुम बिल हयाति दुनिया तव्हां हिन दुनिया में सुकून करे वेही रहियो तव्हां हिन दुनिया में ख़ुशि हो पोइ उन खां पोइ चए थो मिनल आख़िरा आख़िरत जे अॻियां तव्हां इहा ख़ुशी कीअं था मुक़ारना कयो या अॻियां हुनजे कीअं था रखो आख़िरत जे अॻियां आख़िरत जी त सॼी ख़ुशी अणखुट हे ॾींहों नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त वधंदी उते बि न बीहंदी वधंदी वेंदी ख़ुशी छा हीअ तव्हांखे दुनिया जेकी 5 मिंट 10 मिंट या अधु कलाक जे नशो जा ख़ुशी उन में तव्हां राज़ी थी वियो थोरे में मिनल आख़िरा यानी आख़िरत जेकी एॾी वॾी आहे अणखुट है न बीमारी न बड़प न पोड़ो न का शइ फमा मताउल हयात दुनिया फिल आख़िरत इल्ला क़लील त अल्लाह ताला अॻिते चए थो त हीअ दुनिया जी जेकी ख़ुशीअ में जेकी तव्हां राज़ी थी वियो त हीअ आख़िरत जे अॻियां त सफ़ा का शइ कान्हे आख़िरत जे अॻियां छो तव्हां इन थोरे ते छो राज़ी थी वियो थोरे ते कीअं तव्हां हिन ख़ुशीअ में वेही रहियो ऐं इहो न हुअणु खपे छो तव्हां सियाणा हो तव्हां सोचो था हीअ तव्हां ॾे मूं क़ुर छो मोकिलियो आहे त तव्हां क़ुर पढ़ो ऐं सम्झो त हीअ दुनिया जी ख़ुशी जेकी आहे हीअ खुटण वारी आहे ऐं ख़तमु थियण वारी आहे केतिरो बि इंसानु ॾिसो न कहिड़ी बि ख़ुशी हुनखे बंगलो हूंदो हुन बंगले में जी साल रहियो या 2 साल रहियो त चवंदो यार मूंखे हीउ बंगलो हाणे वणे कोन थो मां खपायां ॿियो को वठां छो हुनजी ख़ुशी उते बसि पूरी थी वई इहो एतिरो ई मज़ो उन बंगले जो वठे का गाॾी वठंदो कहिड़ी भले में भली कार वठंदो न बसि वधि में वधि इहो साल वरी चवंदो यार हीअ मूंखे कार नथी वणे मूंखे ॿी का नंढी खपे या वॾी खपे या उहो तेज़ खपे या ॿी कंपनी जी खपे वरी जे उहा उनखे वठी ॾींदे न त उहो बि एतिरो टाइम हलाईंदो साल ॾेढ वरी चवंदो मूंखे हीअ शइ नथी वणे हिकिड़े इंसान जो पेट कॾहिं न भरबो छो जो हीअ दुनिया अहिड़ी गंदी शइ आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां हबीब चए थो बहस्ब इम्रिइन मा मलअ इब्न आदम विआउन शर्र मिन बत्निही इंसान पेट भरण खां सवाइ न मुड़ंदो जे पेट भरे थो त बि मुसीबतूं बीमारियूं बड़ियूं वरी ॿी हदीस में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो लो कान लिब्न आदम वादिन मिन ज़हब लो कान लिब्न आदम वादियान मिन ज़हब लतमन्ना लहू थालिस त नबी करीम चए थो को वादी इंसान कंहिंखे न 2 वादियूं सोन जूं चांदी जूं ॾींदे त चवंदे त टी बि हुजे हा त अञा भलो
सो इंसान जो पेट कोन भरबो ऐं आख़िरी ॾिसंदे त बीमारियुनि में पइजी वेंदो, बड़ियुनि में पइजी वेंदो, सूरनि में पइजी वेंदो, पोड़ो थी वेंदो, नज़र घटि थी वेंदी, ॿुधणु घटि थी वेंदो, ॻाल्हाइण जो होशियारु न हूंदो, केरु भरिसां वेहंदुसि त हीअ जे ॻाल्हाईंदो त हिन जो ॻाल्हाइणु हुनखे सम्झ में न ईंदो, थधि जान में सूरु, मथे में सूरु, गोॾनि में सूरु, चेल्हि में सूरु, जे बीमारियूं अचे वठंदसि, शुगर आहे या कहिड़ियूं बीमारियूं, पोइ दवाऊं सुयूं अलाए छा छा ज़हरीलियूं दवाऊं, कहिड़ियूं कहिड़ियूं दवाऊं बि सभु ढुक भरे पी वेंदो। इहो छाजे लाइ? सिर्फ़ु अलाह ताला असांखे ॾेखारियो त हीअ दुनिया ॾे रुकून न कयो, न दुनिया ॾे तव्हां वेहो न, हीअ दुनिया अहिड़ी गंदी शइ आहे जो तव्हां केतिरो बि हिनखे भाईंदव त हीअ तव्हांखे पंहिंजो न कंदी। केॾा बादशाह हुआ, अमीर हुआ, वज़ीर हुआ, जब्बार हुआ, फ़िरऔन हो, हामान हो, केॾे विया आहिनि? हींअर आहे उन्हनि जो को असरु? फ़िरऔन केॾे वियो जेको चवंदो मां अना रब्बुकुमुल आला, केॾे वियो? हामान जेको चवंदो मां पंहिंजे पैसनि सां हर शइ करे सघां थो, क़ारून जेको हूंदो जेको चवंदो मां हर शइ करे सघां थो, निमरूद जेको चवंदो त मां हिन सॼी दुनिया जो ऐं आख़िरत जो मालिक आहियां, इहो केॾे वियो हींअर? इहो इंसानु ॾिसे न, इहे सभई विया हलिया। ऐं छा असां वेठा हूंदासीं? निमरूद वियो हलियो, फ़िरऔन वियो, हामान वियो, अबू लहब वियो, अबू जहल वियो, इहे सभई विया हलिया, तूं मां बचंदासीं छा? ॾिसो न, इहे ज़ालिम बि विया हलिया, पर जेके अलाह जा नबी हुआ, इब्राहिम अलैहिस्सलाम, नूह अलैहिस्सलाम, यूसुफ अलैहिस्सलाम, इदरीस अलैहिस्सलाम, जेके बि नबी हुआ, ईसा अलैहिस्सलाम, मूसा अलैहिस्सलाम, असांजो नबी हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केॾे विया हलिया? इहे सभु दुनिया छॾे विया हींअर, हिन दुनिया में आहिनि कोन हींअर, हू पंहिंजे अलाह जे ॿिए हिकिड़े जहान में आहिनि। हीअ जहान जा जीअं इंसान खे ख़बर आहे त हीअ जहान जा तबक़ात आहिनि, नमूना आहिनि। पहिरियों असांजो जेको जहान आहे, जेॾीमहिल असीं आदम में हूंदा आहियूं, अलाह वटि सिर्फ़ु साह हूंदा आहिनि, असांजा नाला बि उते लिखियलु हूंदा आहिनि, पोइ अलाह से उहो जंहिं पेट में कंहिं औरत खे विझी छॾे, तोखे मूंखे अलाह जी मर्ज़ी आहे, इहा कंहिंजे पंहिंजे हथ में न आहे त असां कंहिं पाकिस्तानी औरत जे पेट मां निकिरूं या अंग्रेज़ जी औरत मां पेट मां निकिरूं या अफ्रीकी जी औरत मां, इहो कंहिंजी मर्ज़ी न आहे, सिर्फ़ु इहो जेके अलाह जी मर्ज़ी आहे, जंहिं मां उन मां पैदा करे असांखे। ठीकु आहे, माउ जे पेट उन हालत आदम में हिकिड़ो जहान हो, उते जहान ॿियो हो, बिल्कुलु पूरो जहान हो जीअं असांजो जहान आहे दुनिया में। वरी माउ जे पेट में 9 महीना इंसानु रहे थो, त उहो 9 महीना उन जे लाइ 90 साल वांगुरु वॾा आहिनि। उते ॾिस जहान सॼो मट आहे, उन खां पोइ वरी इंसानु निकिरे थो दुनिया जे लाइ, त दुनिया में ॾिसो त केॾो जहान जंहिंमें असीं हींअर आहियूं, जिथे असांखे इम्तिहान ॾियणो आहे, आया आहियूं आर्ज़ी किन ॾींहंनि जे लाइ, त ॾिसो केॾो हिते जहान वॾो आहे। वरी हिन खां जहान खां असांखे हणो आलमुल बरज़ख, जेको नबी करीम चए थो, सॼी जहान जो जहान आहे उते बरज़ख में, ज़मीन जे हेठां जेॾीमहिल हूंदासीं, उहो बि केतिरो वेहूं उहो अलाह आलम, 1000 साल 2000 साल केतिरो हूंदे उहो अलाह खे ख़बर आहे। वरी उन खां निकिरंदासीं अहवाल क़ियामह, अहवाल हशर, हशर नशर हिसाब, 1500 साल उस ते बीहणो, हिसाब सिरात, अलाह साईं जेॾीमहिल हिसाब, उहो सॼो जहान ॿियो आहे। वरी उन खां पोइ आख़िर मुस्तक़र, जेको नबी करीम चए थो आख़िरी महतो आहे, आख़िरी पहुचणो आहे, उहो कहिड़ो आहे? उहा जन्नत औ नार, या दोज़ख जा जन्नत, उते असांखे पहुचणो आहे। सो हींअर दुनिया में ॾिसो न, नबी बचा न, वरी उन्हनि खां नबीनि खां पोइ वली केॾे विया? वॾा वॾा बुज़ुर्ग दुनिया में हुआ, अहिड़ा जो अलाह खे प्यारा हुआ, ज़मीन ते हलंदा हुआ त माण्हू ख़ुशि थींदा हुआ, हाणे उहे केॾे विया? उहे मिटी जे हेठां सुम्ही पिया। इहे अलाह जा वली बि विया हलिया, ऐं ज़ालिम बि विया हलिया, नबी बि विया हलिया। छा तूं मां बचंदासीं छा? इंसान खे शैतान अमल वॾो थो ॾिए, त वॾो रसो थो ॾिए त हल तूंखे अञा घणो, तूं जवान आहीं, अञा काफ़ी टाइम ज़िंदा हूंदे, पंहिंजे दुनिया जा टाइम जा मज़ा वठि, पोइ पोड़ो थींदे त पोइ मस्जिद वसाजांइ, इहो कॾहिं कोन थी सघंदो। छो जो हदीस आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चए थो त कुल्लु इनाइन बिमा फीही हफ़ीज़ औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सो इहो हिकिड़ो इंसानु कोशिशि करे त जंहिं शइ ते तूं नंढो थी वॾो थींदे त उहो ई उन ते हिन दुनिया मां मोकिलाईंदे। छो कंहिं प्याले में तूं पाणी विझंदे वेंदे, पाणी विझंदे वञे त पाणी जेसिताईं भरिजी वेंदो प्यालो त पाणी हारबो, ॿिए प्याले में तूं खीरु विझंदे वेंदे, खीरु विझंदे वेंदे त भरिजी वेंदो त खीरु ई हारबो। जे ॿिए टे प्याले में तूं शराब विझंदे त उहो जे शराब विझंदे वेंदे भरिजी वेंदो त शराब ई हारबो। त ॾिसो कॾहिं जंहिंमें न शराब थो विझी त उहो खीरु कोन हारबो, या पाणी थो विझी त उहो खीरु कोन थींदो। सो हीअ इंसान जी दिलि जेकी आहे ईअं आहे, जेकी शइ तूं विझंदे वेंदे
जवानी खां वठी ऐं सॼी उमिरि में त मौत जे टाइम में उहा ई हार बि ईअं न सम्झ त तूं मां जल्दी बसि तौबा करे अलाह जो वली थी वेंदे ऐं तूं वॾे दर्जो तूं कमाए सघंदे। इहो हिकिड़ो अलाह जो जे हिकिड़ो कुदरती शइ थिए त थिए, पर इहा जे न थिए त पोइ तूं छा कंदे। इंसान पंहिंजी पहिरियां खां वठी पंहिंजो इहो दिलि खे भरींदो वञे ईमान सां, इल्म सां, तक़वा सां, वरा सां ऐं अलाह में रजा हुजे त अलाह साईं पंहिंजे रहमत सां मूंखे जन्नत में दाख़िल कजां। छो जो अलाह जे रहमत खां सवाइ केर बि जन्नत में न वेंदो। केतिरो बि इंसान खे अमल हुजे त अलाह साईं जीअं न हिसाबु कयुसि त पोइ त मरी वियो। छो जो रुॻो अलाह साईं हिकिड़े न हिसाबु रुॻो अखियुनि जो करे तोखे या टंगुनि जो या हथनि जो, त तुंहिंजो हिसाबु सॼी इबादत सॼी ज़िंदगी बि कोन्ह थींदी। पर पंहिंजी रहमत अलाह जे रहमत न। नबी करीम साहबनि खे जॾहिं इहा ॻाल्हि कई त नबी करीम चयो हत अंत या रसूल अल्लाह, तूं बि अलाह जे रहमत सां जन्नत में दाख़िल थींदे। त हुन चयो हा, मां बि अलाह जे रहमत सां दाख़िल जन्नत में थींदुसि। छो हिकिड़ी अलाह जे रहमत खां सवाइ इंसानु नथो केॾे बि हिकिड़ो क़दम बि अॻिते पोइते नथो थी सघे। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त इन ई रहमत में अलाह साईं असांखे शामिलु करे ऐं पंहिंजे अमल ते तवकुल न कयूं। पंहिंजो अमल असांजो केॾो बि हुजे त थोरो आहे। इन अमल सालिह में असीं हिकिड़ो किसो था ॿुधायूं। अब्दुल्लाह बिन हराम वॾो सहाबी हो, नबी करीम जो प्यारो हूंदो सफ़ा। त इन जो जॾहिं योम उहद जी जंग थी त उते शहीद थियो। त उन जो पुटु जेको हो जाबिर, उहो अचे ऐं पंहिंजे पीउ जो मुंहुं उघाड़ो करे ॾिसे ऐं रोए पियो, छो जो पीउ शहीद थी वियुसि। त हिन जी जेकी चाची हुई उहा बि रोए पई त यानी असांजो भाउ वियो हलियो हिन दुनिया मां। त नबी करीम वेठो, सहाबी झलनि पिया हिननि खे त न रो, हीउ शहीद आहे। ऐं नबी करीम कोन पियो हिननि खे झले। पोइ वरी हिननि खे ॾिठईं त ॿार बि रोअनि पिया ऐं चाची हिन उहा बि रोए पई। त हिननि खे नबी करीम छा चयो, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिननि खे चयो हो, ॾिसो हदीस में चए थो तबकी औला तबकी माज़िल रोई जान क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तबकी औला तबकी, तव्हां रो या न रो, मा ज़ालतिल मलाइका तदुल्लुहु बिअजनिहतिहा हत्ता रफ़अतमूह। इहा रिवायत बुख़ारी में बि आहे, मुस्नद इमाम में आहे। नबी करीम फरमाए त तव्हां रो या न रो, हिन खे त मलाइका मथां पर खयो बीठा आहिनि, हिन खे ढकियुनि बि था उस खां। ॾिसो जेसिताईं तव्हां हुनखे जनाज़ो न खणंदो तेसिताईं मलाइका न वेंदा। ऐं इहा जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿी हदीस में ॿुधायो त इहो जेको अब्दुल्लाह बिन हराम, इन खे ॾिसो न छा थो चए अलाह ताला। जाबिर पुटु हो अब्दुल्लाह जो, उन खे चयो त अलाह ताला तुंहिंजे पीउ खे डायरेक्ट ॻाल्हायो, अला उख़बिरुक अन अल्लाह कल्लम अबाका किफ़ाहन, मां तोखे ॿुधायां थो त अलाह ताला तुंहिंजे पीउ खे डायरेक्ट ॻाल्हायो। त अलाह चए छा खपई मुंहिंजा वञा, त उन अब्दुल्लाह बिन हराम चयईं त मूंखे दुनिया ॾे वरी मोटा वरी मां शहीद थियां दुबारा ॿियो दफ़ो। त अलाह ताला हुनखे चयो त मूं चई छॾियो आहे त अनहुम इलैहि ला यरजिऊन, दुनिया ॾे वरी केरु न मोटंदो। त इहा आहे ॾिसो। ऐं पोइ उन अब्दुल्लाह चयोसि या अलाह तो ठीकु आहे, जे मां नथो मोटी सघां त बसि पोयनि खे ॿुधा त केॾी करामत आहे शहीद जी। त पोइ इहा आयत नाज़िल थी, वला तहसबन्न अल्लज़ीना क़ुतिलू फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून। आल इमरान 169 थी आयत इहा आहे। ॾिसो सहाबिन जी शान ऐं शहीदनि जो शान। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त अहिड़े इल्म ते अहिड़े अमल ते हलूं जो अलाह साईं असांखां ख़ुशि थिए। हज़ा वल्लाहु अअलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।